अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उम्मीद आहे त सभु ठीक ठाक हूंदा। दोस्तों, इन वीडियोस में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ज़हर ज़िंदगी ड्रामे में तव्हां ॾिठो हूंदो त ग़ुलाम जे मथां रस कमाल ख़ान हमिलो कयो आहे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम जे मथां रस कमाल ख़ान हमिलो कयो आहे। इन जे करे त ग़ुलाम जेको आहे रस गफ़ार ख़ान खे सभु राज़ कमाल ख़ान जा ॿुधाए छॾिया आहिनि। ग़ुलाम त मूंखे ज़ोर रस कमाल ख़ान भरियो त मीरा जो संग मूंखे ॾे, पर मां इनकार न करे सघियमि। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम सभु राज़ जेको आहे त रस कमाल ख़ान जा रस गफ़ार ख़ान खे ॿुधाए छॾिया। इन जे करे रस कमाल ख़ान ग़ुलाम जे मथां हमिलो करे छॾियो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हिन वक़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। रस कमाल ख़ान जेको आहे त गोलियूं हणी छॾियूं आहिनि टंग में ग़ुलाम खे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तमामु जल्द पंहिंजो पलान ग़ुलाम रस गफ़ार ख़ान खे गोलियूं हणंदो। दोस्तों, उमेद कयां थो हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं लाइक कंदा विसारींदा। दोस्तों, सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके असांजे चैनल खे ॾिसनि पिया।